उन बुजुर्ग के बारे में अचे तो त अमड़ के चई त मां इजाजत दी त मां मेलो घुमी पाण वट कलंदर बादशाह जो मिठाई घोट जो असा वारे लाड़ में समर सरकार जो वडो मेलो लगे तो बलोचिस्तान में साईं सैयद फिदा हुसैन शाह जो वडो मेलो लगे तो मां वनी घुमी तने अमड़ चयो त मां तू आई सादड़ो मेले में मु बुधवा त रश घणी थींदी आ भीड़ हुंदी आ हाणे रात मुझो खिताब हुयो मकली में जीलानी पीरन में हमेशा चोडी लगंदी आ से बर खुरदार शाह जीलानी जी उते एडो रश हो जो कईन चयो त मुंजा संजा बटू निकरी वा किंतु संजा मोबाइल निकरी वा वडो कम यो वडो मेलो ये थींदो आ मेलन में त अमड़ मना के पुट तू सादड़ो आई तो में होशियारी काने का हर ही असा वारो माइट फकीर खली मुयो सादड़ो हिन काम से मोबाइल कढीगा सलाम में मजार में मुझे तो के खबर कोन पई जाती कित कितोड़ी थी हाने वरी सलवार में खीसो ठारायो थी उन मां ब कायदाबाद में पैसा कढी सादड़ो मां त अमर भी इयो दिसी मना के त मेले में न वञ तने बताए फकीर अर्ज कयो मां जेके जोके डप खौफ आ मुके बाह में या पैर में को टुकड़ो बधी छड़िया का अगड़ी बधी छड़ी जे भूल जी वना त काजी अहमद सकरन किता न किता पुछा गाछा ते मिली वे वो मां है न फकीर के बधी अगड़ी पैर में हाने वे मेले में उते चाय पीते उते कचहरी उते लेटो अगड़ी किथे खुली एक गंड खुली हाने पासे वारन का पे पुछई अदाश के अगड़ी वारो वतायो अवा ॾिठो त मां हमरा अंचो जी अगड़ी वारो त खबर काने बाकी वतायो तू अच न उनके अम्मा अगड़ी बधी पुछी आयो घर जे ॿाहिरां चे बंद वतायो एॾा जो हुजे तसल्ली जला उतायो ॿाहिरां भी चई वतायो पतो त मां आवाज सुना तू अबा वतू त तू आई जे मां पो पक त्वारो वतायो अगड़ी वारो वियो मां दर खोलियो चे पुट